ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 9/9/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार पंहिंजे मथां आप ही कृपा करणी है। पढ़ाई में गैलप करो, कोई भी विक्रम करे करे पंहिंजो रजिस्टर ख़राब न करो। पंहिंजे मथां आप ही कृपा करणी आहे। पढ़ाई में गैलप करो, कोई भी विक्रम करे करे पंहिंजो रजिस्टर ख़राब न करो। प्रश्न: हिन ऊची पढ़ाई में पास थियण जे लाइ मुख्य शिक्षा कहिड़ी मिलंदी आहे? उन जे लाइ कंहिं ॻाल्हि ते विशेष अटेंशन खपे? उत्तर आहे, हिन पढ़ाई में पास थियणो आहे त अखियूं ॾाढियूं पवित्र हुजणी खपनि, छो जो अखियूं ई धोखो ॾींदियूं आहिनि। इहे ई क्रिमिनल ठहींदी आहे। शरीर खे ॾिसण सां ई कर्मेंद्रियनि में चंचलता ईंदी आहे। हिन करे अखियूं कॾहिं बि क्रिमिनल न हुजनि। पवित्र ठहिण लाइ भाउ भेण थी करे रहो। याद जी यात्रा ते पूरो अटेंशन ॾियणो आहे। गीता धीरज सर मनुआ। ओम शांति। कंहिं चयो बेहद जे बाप बेहद जे ॿारनि खे चई, जीअं कोई मनुष्य बीमारी में हूंदो आहे त उन्हनि खे आथत ॾिबो आहे कि धीरज धरो, तव्हांजा सभु दुख दूर थी वेंदा। उन्हनि खे ख़ुशी में लाइण लाइ आथत ॾींदा आहिनि। हाणे उहा त आहे हद जी ॻाल्हि, इहा आहे बेहद जी ॻाल्हि। इन्हनि जा केतिरा ढेर ॿार हूंदा, सभिनि खे दुख सां छुड़ाइणो आहे। इहे बि तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो न, तव्हांखे भुलिजणो न खपे। सभिनि खे दुखनि सां छुड़ाइणो आहे, इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, तव्हांखे भुलिजणो न खपे। बाबा आया आहिनि सर्व जी सदगति करणु, सर्व जो सदगति दाता, त इन जो मतिलबु सभी दुर्गति में आहिनि। सॼी दुनिया जे मनुष्य मात्र, उन में बि ख़ासि भारत आम दुनिया चइबो आहे न। ख़ासि तव्हां सुखधाम में वेंदा आहियो, बाक़ी सभु शांति धाम में हली वेंदा आहिनि। बुद्धि में ईंदो आहे बराबरि असां सुखधाम में हुयासीं त ॿिया धर्म वारा शांति धाम में हुया। बाबा आया आहिनि भारत खे सुखधाम ठाहिणु, त एडवर्टाइज़मेंट बि अहिड़ी करणी खपे। सम्झाइणो आहे हर 5000 वर्ष पोइ निराकार शिव बाबा ईंदा आहिनि। उहे सभिनि जा बाबा आहिनि, बाक़ी सभु ब्रदर्स आहिनि। ब्रदर्स ई पुरुषारत कंदा आहिनि फादर सां वरसो वठण लाइ। ईअं त न फादर पुरुषारत कंदा, सभु फादर्स थी न सघंदा आहिनि। सभु फादर थी वञनि त वरसो कंहिंखां वठंदा, छा ब्रदर्स खां वठंदा? इहे त थी न सघे न। सभु हाणे तव्हां सम्झंदा आहियो। इहा त ॾाढी सहज ॻाल्हि आहे। सतयुग में हिकु ई देवी देवता धर्म हुयो, बाक़ी सभु आत्मायूं मुक्ति धाम में हली वेंदियूं। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट कंदा आहिनि त ज़रूरु हिकु ई हिस्ट्री जोग्राफी आहे जो रिपीट थींदी आहे। कलयुग खां पोइ सतयुग थियणो ई आहे। ॿिन्ही जे विच जे समय खे संगम युग चइबो आहे। इनखे चइबो आहे सुप्रीम पुरुषोत्तम कल्याणकारी युग। हाणे तव्हांजी बुद्धि जो तालो खिलियो आहे त सम्झंदा आहियो। हीअ त ॾाढी सहज ॻाल्हि आहे। नई दुनिया पुराणी दुनिया। पुराणो झाड़ में ज़रूरु ॾाढा पत्ता हूंदा, नए झाड़ में थोड़ा पत्ता हूंदा। उहो सतो प्रधान दुनिया, इनखे तमो प्रधान चइबो आहे। तव्हां में बि नंबरवार पुरुषारत अनुसार बुद्धि जो तालो खुलियो आहे। तव्हांजो बि नंबरवार पुरुषारत अनुसार बुद्धि जो तालो खुलियो आहे। छो जो सभु यथार्थ रीति बाप खे यादि न कंदा आहिनि।
त नंबरवार खुलियो आहे। छो जी सभु यथार्थ रीति बाबा खे यादि न कंदा आहिनि। बाबा चवनि था त धारणा बि न थींदी। बाबा त पुरुषार्थ कराईंदा आहिनि परंतु तक़दीर में न आहे। ड्रामा अनुसार जो सुठी रीति पढ़ंदा पढ़ाईंदा, बाप जे मददगार ठहींदा, हर हालत में उच्च पद बि उहो ई पाईंदा। स्कूल में स्टूडेंट्स बि सम्झंदा आहिनि असां केतिरे मार्क्स सां पास थींदासीं। उच्च पद के पाईंदा जो सुठी रीति पढ़ंदा पढ़ाईंदा, बाप जा मददगार ठहींदा, हर हालत में उच्च पद उहो ई पाईंदा। तीव्र वेग जोर सां पुरुषार्थ कंदा। ट्यूशन जे लाइ टीचर रखंदा आहिनि कि कीअं बि करे पास थी वञनि। हिते बि ॾाढा गैलप करिणो आहे, पंहिंजे मथां कृपा करणी आहे। बाबा सां अगरि कोई पुछे हाणे शरीर छूटे त इन हालत में असां छा पद पाईंदासीं त बाबा झटि ॿुधाए छॾंदा। इहा त ॾाढी सहज सम्झण जी ॻाल्हि आहे। जीअं हद जा स्टूडेंट सम्झंदा आहिनि, बेहद जे स्टूडेंट बि सम्झी सघंदा आहिनि, बुद्धि में सम्झी सघंदा आहिनि। असां सां घड़ी घड़ी इहा भूलियूं थींदियूं आहिनि, विक्रम थींदो आहे, रजिस्टर ख़राबु थींदो आहे त रिज़ल्ट बि ईअं ई निकिरंदी। हर हिकु पंहिंजो रजिस्टर रखे। ईअं त ड्रामा अनुसार सभु नूंद थी वेंदो आहे। ख़ुदि ई सम्झंदा आहिनि असांजो रजिस्टर त ख़राबु आहे, न सम्झी सघनि त बाबा बि ॿुधाए सघंदा आहिनि। स्कूल में रजिस्टर आदि सभु रखिबो आहे। इन्हनि जो त दुनिया में कंहिंखे पतो ई न आहे। नाम ई आहे गीता पाठशाला। वेद पाठशाला कॾहिं न चईंदासीं। वेद उपनिषद ग्रंथ आदि कंहिंखे बि पाठशाला न चईंदासीं। पाठशाला में एम एंड ऑब्जेक्ट हूंदी आहे। इहे भविष्य में इहे ठहींदा। कोई वेद शास्त्र ॾाढा पढ़ंदा आहिनि त उन्हनि खे बि टाइटल्स मिलंदा आहिनि, कमाई बि थींदी आहे न। कोई त ॾाढी कमाई कंदा आहिनि परंतु उहो कोई अविनाशी कमाई न आहे, साथ न हलंदी। सच्ची कमाई साथ हलणी आहे। इहा बाक़ी सभु ख़तमु थी वेंदो। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां ॾाढी कमाई था करूं, असां विश्व जा मालिक ठही सघंदा आहियूं। सूर्यवंशी डायनेस्टी त ज़रूरु ॿार तख़्त ते वेहींदा, ॾाढो ऊच पद आहे न। तव्हांखे स्वप्न में बि न हुयो कि असां पुरुषार्थ करे राज्य पद पाईंदासीं। हिन खे चइबो आहे राजयोग। उहो थींदो आहे बैरिस्ट्री योग, डॉक्टरी योग। पढ़ाई ऐं पढ़ाइण वारा यादि रहंदो आहे न। हिते बि इहो आहे सहज यादि में ई महिनत आहे न। पंहिंजे खे देही अभिमानी सम्झणो पियो। आत्मा में ई संस्कार भरंदा आहिनि। ॾाढा ईंदा आहिनि जो चईंदा आहिनि असां त शिव बाबा जी पूजा कंदा हुआसीं परंतु छो पूजा कंदा आहिनि इहे न ॼाणंदा आहिनि। शिव बाबा खे बाबा चईंदा आहिनि, ॿियो बाबा न चईंदा आहिनि ॿियनि खे। हनुमान गणेश आदि जी पूजा कंदा आहिनि, ब्रह्मा जी पूजा थींदी न आहे। अजमेर में भल मंदिर आहे, हुतां जा थोरा ब्राह्मण माण्हू पूजा कंदा हूंदा आहिनि। हुतां जा थोरा ब्राह्मण माण्हू पूजा कंदा हूंदा, बाक़ी गायन आदि कुझु न आहे। श्री कृष्ण जो, लक्ष्मी नारायण जो केतिरो गायन आहे। ब्रह्मा जो नाम न आहे छो जी ब्रह्मा त हिन समय जो सांवरो आहे न, पोइ बाप अची करे हिननि खे एडॉप्ट कंदा आहिनि। इहे बि ॾाढो सहज आहे जो बाप ॿारनि खे भिन्न प्रकार सां सम्झाईंदा आहिनि। बुद्धि में इहे रहे शिव बाबा असांखे ॿुधाइनि था। उहो बाबा बि आहे, टीचर बि आहे, गुरू बि आहे।
शिव बाबा ज्ञान जो सागर असांखे पढ़ाईंदा आहिनि न। हाणे तव्हां ॿार त्रिकालदर्शी ठहिया आहियो, ज्ञान जो टियों नेत्र तव्हांखे मिलंदो आहे। ये बि तव्हां सम्झंदा आहियो आत्मा अविनाशी आहे, आत्माउनि जो बाप बि अविनाशी आहे। इहे बि दुनिया में कोई न ॼाणंदा आहिनि, उहे त सभु पुकारंदा ई आहिनि बाबा असांखे पदत खां पावन ठाहियो। इहे न चईंदा कि वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी अची करे ॿुधायो, है न। इहे त बाबा अची करे ॿुधाईंदा आहिनि सॼी पदत खां पावन, पोइ पावन खां पदत कीअं ठहियूं इहे बि त पतो हुजणो खपे। हिन करे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कीअं थींदी आहे उहो बि ॿुधाईंदा आहिनि। 84 जो चक्कर आहे, असां पदत छो ठहिया आहियूं, पोइ पावन ठही काॾे वञणु चाहींदा आहियूं। मनुष्य त सन्यासी आदि वटि वञी करे चईंदा आहिनि मन जी शांती कीअं थिए। इहे न चईंदा असां संपूर्ण निर्विकारी पावन कीअं ठहूं। मनुष्य ॾिसो, वैसे माण्हू भॻवान खे चईंदा आहिनि कि असां पावन कीअं ठहूं, असांखे पावन ठाहियो। ऐं मनुष्य सन्यासियुनि वटि वञी करे चईंदा आहिनि कि मन जी शांती खपे। इहे न चईंदा असां संपूर्ण निर्विकारी पावन कीअं ठहूं। इहे चइण में उन्हनि खे लज्जा ईंदी, लेकिन भॻवान जे साम्हूं लज्जा न ईंदी आहे। भॻवान खे सच सच चईंदा आहिनि कि असांखे पावन ठाहियो। द्रौपदी भॻवान खे पुकारियई न, सन्यासियुनि खे थोरी पुकारियई। त भॻवान सां सभु सच ॻाल्हाईंदा आहिनि कि असांखे पावन ठाहियो, उन्हनि सां लज्जा न ईंदी। हाणे बाबा सम्झायो आहे तव्हां सभु भक्तियूं आहियो, मां आहियां भॻवान ब्राइड ग्रूम, तव्हां आहियो ब्राइड्स। तव्हां सभु मूंखे यादि कंदा आहियो, मां मुसाफ़िर ॾाढो ब्यूटीफुल आहियां, सॼी दुनिया जे मनुष्य मात्र खे ख़ूबसूरत ठाहींदो आहियां। वर्ल्ड वंडर ऑफ वर्ल्ड स्वर्ग ई थींदो आहे न। हिते 7 वंडर्स गिणंदा आहिनि, हुते त वंडर ऑफ वर्ल्ड हिकु ई स्वर्ग आहे। बाबा बि हिकु आहे, स्वर्ग बि हिकु आहे, जेके सभई मनुष्य मात्र यादि कंदा आहिनि। हिते त कुझु बि वंडर न आहे। तव्हां ॿारनि जे अंदरि धीरज आहे कि हाणे सुख जा ॾींहं अचनि था। तव्हां सम्झंदा आहियो हिन पुराणी दुनिया जो विनाश थिए तॾहिं त राजाई मिले स्वर्ग जी। हाणे अजन राजाई स्थापना न थी आहे। हाणे अजन राजाई स्थापना न थी आहे। हा, प्रजा ठहींदी आहे, ॿार आपस में राय कंदा आहिनि सर्विस जी वृद्धि कीअं थिए, सभिनि खे पैगाम कीअं ॾियूं। बाबा आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंदा आहिनि, बाक़ी सभिनि जो विनाश कराए ॾींदा आहिनि। अहिड़े बाप खे यादि करणो खपे जो बाप असांखे राज तिलक जो हक़दार ठाहे, बाक़ी सभिनि जो विनाश कराए ॾींदा आहिनि। सभिनि खे मुक्तिधाम में विश्राम में मोकिले छॾींदा आहिनि। नेचुरल क्लैमिटीज़ भी ड्रामा में नूंद आहे, हिन बग़ैर दुनिया जो विनाश न थी सघंदो आहे। बाबा चईंदा आहिनि हाणे तव्हांजो इम्तिहान ॾाढो नज़दीक आहे,
मृत्यु लोक सां अमर लोक ट्रांसफर थियणो आहे। जेतिरो सुठी रीति पढ़ंदव पढ़ाईंदव ओतिरो उच्च पद पाईंदव। छो जी प्रजा पंहिंजी ठाहींदा आहियो न। पुरुषारथ करे सभिनि जो कल्याण करणो आहे। चैरिटी बिगिन्स एट होम, ये क़ाइदो आहे। पहिरियों पंहिंजे मित्र संबंधी बिरादरी आदि वारा ही ईंदा, पुठियां पब्लिक ईंदी। शुरू में थियो बि ईअं ई। आहिस्ते आहिस्ते वृद्धि थी, पोइ ॿारनि जे रहण जे लाइ वॾो मकान ठाहियो, जंहिंखे ओम निवास चईंदा हुया। ॿार अची करे पढ़णु लॻिया। इहे सभु ड्रामा में नूंद हुई न। जो पोइ रिपीट थींदी, इनखे कोई बदिली थोड़ी सघंदो आहे। ये पढ़ाई केतिरी ऊंच आहे न। याची यात्रा ही मुख्य आहे। मुख्य अखियूं ही ॾाढो दोखो ॾींदियूं आहिनि। अखियूं क्रिमिनल ठहींदियूं आहिनि, तॾहिं शरीर जी कर्मेंद्रियूं चंचल थींदियूं आहिनि। अखियूं क्रिमिनल ठहींदियूं आहिनि, तॾहिं शरीर जी कर्मेंद्रियूं चंचल थींदियूं आहिनि। कोई सुठी बालकी कोई ॾिसंदो आहे त बसि उन में फसी पईंदा आहिनि। अहिड़ा ॾाढा दुनिया में केस थींदा आहिनि। गुरु जी बि क्रिमिनल आहे थी वेंदी आहे। हिते बाबा चईंदा आहिनि क्रिमिनल आहे बिल्कुलु न हुजणी खपे। भाउ भेण थी करे रहंदव तॾहिं पवित्र रही सघंदव। मनुष्य खे छा पतो, उहो त हसी कंदा आहिनि। शास्त्रनि में त इहे ॻाल्हियूं न आहिनि न। बाबा चईंदा आहिनि इहे ज्ञान त प्राय लोप थी वेंदो आहे। पुठियां द्वापर में इहे शास्त्र आदि ठहिया। हाणे बाप मुख्य ॻाल्हि चईंदा आहिनि कि अलफ खे यादि करो त विक्रम विनाश थी वञे। पंहिंजे खे आत्मा सम्झो। तव्हां 84 जा चकर लॻाए करे आया आहियो। हाणे वरी तव्हांजी आत्मा देवता ठहे थी। नंढी सी आत्मा में 84 जन्मनि जो अविनाशी पाठ भरियल आहे। वंडर आहे न। अहिड़े वंडर ऑफ वर्ल्ड जी ॻाल्हियूं बाबा ई अची करे ॿुधाईंदा आहिनि। कोई जो 84 जो, कोई जो 50-60 जन्मनि जो पाठ आहे। परम पिता परमात्मा खे बि पाठ मिलियो आहे न। ड्रामा अनुसार ये अनादि अविनाशी ड्रामा है। शुरू कॾहिं थियो, बंदि कॾहिं थींदो, ईअं न चई सघंदा आहियो। छो कि ये अनादि अविनाशी ड्रामो आहे। ये ॻाल्हियूं कोई ॼाणंदो न आहे। अच्छा मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। हाणे इम्तिहान जो समय ॾाढो नज़दीक आहे। इन करे पुरुषारथ करे पंहिंजो सर्व जो कल्याण करणो आहे। पढ़णु ऐं पढ़ाइणो आहे। चैरिटी बिगिन्स एट होम। ॿियो आहे देही अभिमानी ठही अविनाशी सच्ची कमाई जमा करणी आहे। पंहिंजो रजिस्टर रखणो आहे। कोई बि अहिड़ो विक्रम न थिए जंहिंसां रजिस्टर ख़राब थी वञे। वरदाना सर्व जो उमंग उत्साह, सर्व खे उमंग उत्साह जो सहयोग ॾेई शक्तिशाली ठाहिण वारा
सच्चा सेवाधारी ठहो। सेवाधारी अर्थात सर्व के उमंग उत्साह जो सहयोग ॾेई करे शक्तिशाली ठाहिण वारो। हाणे समय कमां रचना ज़्यादा खां ज़्यादा अचण वारी आहे। सिर्फ़ु एतिरी संख्या में ख़ुशि न थियणो आहे कि ॾाढा अची विया। हाणे त ॾाढी संख्या वधणी आहे। हिन जे लाइ पंहिंजी जो पालना था वरिती आहे उन जो रिटर्न ॾियण जो समय आहे। अचण वारा निर्बल आत्माउनि खे सहयोगी ठही उन्हनि खे समृद्ध अचलॾो ठाहियो, तॾहिं चईंदासीं सच्चा सेवाधारी। स्लोगन आहे रूह खे जॾहिं जाते जीअं चाहियो उते स्थित करे वठो। इहे ई रूहानी ड्रिल आहे। पंहिंजी आत्मा खे जॾहिं जाते जीअं चाहियो हुते स्थित करे वठो। इहे ई रूहानी ड्रिल आहे। अव्यक्त इशारो आहे। पावरफुल मन जी निशानी आहे। सेकेंड में जाते चाहियो हुते पहुची वञो। मन खे जॾहिं उड़ाइण अची वियो, प्रैक्टिस थी वई त सेकेंड में जाते चाहियो हुते पहुची सघंदा आहियो। हाणे साकार वतन में, हाणे परम धाम। सेकेंड जी रफ़्तार। हाणे हिन अभ्यास खे वधायो, मन खे उड़ायो। संकल्प शक्ति। हाणे मां साकार वतन में लाइट माइट स्वरूप आहियां। हाणे मां अव्यक्त वतन में आहियां। हाणे मां परम धाम में आहियां। हाणे मां स्वर्ग में आहियां। तो ये अभ्यास के वधायो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।